पोइ असांजा आंटा कोन सड़ंदा हे ॾिसो सभई डिजाइन वाला क्या बात है के ॾिसो त 25-26 पूजर हितां पिया अथसि 25-26 पूजर हितां बाक़ी सॼो वानखेड़े मैदान खाली आहे जिते खपे क्रिकेट खेॾियो के वरी थोड़ा ॾिसंदा तव्हांखे ईअं लॻंदो रुगो पुठियां ॼण को हिकिड़ो फणोटो रुगो टंगी आयो हुजे हाँ किन के वरी विच मां सॼो चतो जो चतो गुम हूंदो आहे त तव्हां ॾिसजो ऐं ॾिठो बि हूंदव त मर्द ही थोड़ा हूंदा आहिनि छा कनि पटे थियूं पूरा कनि मायूं भला पटी ईंदियूं त उहो ई न ॿियो भला सिधी सी ॻाल्हि आहे सॼी दुनिया थी लुटाए अचनि उनजे पुठियां हाँ चई ले में तेरे वास्ते सब छोड़ के आ गई ऐं वरी उहो ई कुझु घटि वधि पुछा करे त पोइ वार त हुनजा ई पटींदियूं अदा को आड़े पाड़े वारनि जा कोन वञी पटींदियूं हा हिकिड़े ॾींहुं मायूं नेम टेम जूं त पकियूं हूंदियूं आहिनि न हा धीरे धीरे अहिड़ी सेटिंग कंदियूं आहिनि मर्द खे अहिड़ो ठाहे छॾींदियूं आहिनि भई लुॾ त लुॾंदो बीठोसि त ॼण भितर जी मूर्ति थियो वेठो हूंदो हा नेम टेम जूं पकियूं पाण कोन हूंदियूं पर मर्द खे ठाहे छॾींदियूं हा पाण भले चवंदी त भई मां 5-10 मिंट में बस पार्लर बस वञी करे भिरूं थी भञाराए अचां 4 कलाक छुटी अड़े चया हुनजे पगड़ियुनि ते वञिणो आहे 4:30 बजे पहुचजां आराम 4:30 भले मुंहिंजूं पगड़ियूं थी वञनि उन खां पोइ ईंदी आहे पर रुगो मर्द रुगो अधु कलाक लेट थिए तव्हांजो नेम टेम हुजे 9:30 खां भई घर पहुचण जो हिकिड़े ॾींहुं रुगो 10 करे ॾिसो भॻवान जो कसम हे मोबाइल आहे न ये मोबाइल कोन अथव मर्दनि जो मंगल सूत्र अथव हा तव्हां घर में पर्स भुलिजी वञो कोन यादि कराईंदव पर जेकॾहिं मोबाइल भुलिजी आहे त मथां उछले भणंदव मगज़ भले मेजालो फाटी पियो हेॾा ही त खणी वञा हा छो ख़बर आई त मुंहिंजो जासूस आहे इन मां त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे अचो इहा हक़ीक़त अथव ऐं रुगो अधु कलाक केॾी लेट थी ॾिसो आज़माइण लाइ आज़माइश जे लाइ बि तव्हां रुगो कंहिं अधु कलाक लेट थी ॾिसो त 30 मिंटनि में 30 फोन ईंदव हा माण्हू गाॾी हलाइण भुलिजी वेंदो अञा हिकिड़ी घंटी ॿुधी रखी आहे वरी नहीं सही हेॾा किथे पहुता एक ही भाव की दुकान हा हेॾा किथे आयो ए जिन को मसणनि में विया जा जंहिं दुकान ते ई आहे ओचितो हिकिड़ो ग्राहक अची वियो आहे त अॻो पोइ हुनखे ॿुआरो ॾेई अचां न उहो कोन सोचींदियूं हाँ पर 9:30 अचण वारो 9:45 अच्छा उन अधु कलाक वो तो रत पवंदियूं पर घर अचण खां पोइ सॼी राति कोन सुम्हण ॾींदियूं सच ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो कसम अथव चौथी कसम जी जिन मरी पवंदी मूंखे अछो वॻो पाइणो पवंदो चईं हेॾा तव्हांखे मुंहिंजो कसम अथव सच ॿुधायो किथे हुआ हाणे चया दुकान में CCTV कैमरा लगा पिया चई त मां सुभाणे तोखे फुटेज ॾेखारी उन में नेम टेम बि लिखियल ईंदो आहे भई मां केॾी महिल किथे हुअसि एतिरो अविश्वास अच्छा उन जो कारण आहे अविश्वास बि असां ई पैदा कयो आहे हुननि में पहिरीं चरियो बणाए वीचारियूं भोलियूं हा सम्झी भाउ हीउ चए थो माना ईअं ई हूंदो न ॼाण त ख़बर पई पोइ 8 ॾींहंनि खां पोइ ऐं उन ॾींहुं घोट ई पिक्चर ते आयो पर फर्स्ट क्लास लगो एड़ो क्या बात है केड़े दी बुधर दी अच्छा इन्हे करे बस पोत मन अविश्वास असां ही पैदा कयो आ तो दोस्तों मां एक दफो 15 ॾींहं लेट थी वियुसि और 2 ॾींहं लेट थी वियुसि 15 ॾींहं जो टूर हो अॻे साल ही चेटीचंड जा प्रोग्राम हुआ 2 ॾींहं लेट थी 17 ॾींहं आयुसि छा था सम्झो मुंहिंजी कहिड़ी हालत थी हूंदी 2 कलाक जेका लेट कबूल न करे 2 ॾींहं यका लेट ऐं 2 ॾींहं लेट इन करे थियो जो हिकिड़ो एक्स्ट्रा प्रोग्राम मिलियो कोयम्बटूर जो मुंहिंजो अॻो पोइ ॿुआरो ॾेई वञा मां त टिकी पियुसि प्रोग्राम करे जो 17 ॾींहं आयुसि हूअं चवंदी स्वागत कंदी आहे दर पर खोले थी घर आया मेरा परदेसी उन ॾींहुं हराम जेको राम सत करे घंटी वॼाए माईअ दर त खोलियो दर ईअं खोले ॼण को ॾिठ ईअं ॼण को दर ते कोन फ़क़ीर अची वेंदो आहे माई दे दे माफ़ करो बाबा एड़ी शिकिल करे चंडी वही हली अंदर
मुख्य हुन तो न समझी त वियोसि शिकिल मां। अच्छा माई जी शिकिल मां वो मर्द ही समझी सघंदो आहे भाई हिन वक़्तु हींअर हिन जे मन में छा पियो हले, छो जो डिज़ाइन रोज़ ॾिसंदो आहे न। अची मूं त सामान अंदर रखियो, ये भी घिड़ी वही रंधणे में वही 5 मिंट खां पोइ पानी जो गिलास ऐं बिस्किटनि जी प्लेट अची अॻियां रखी वही ॼण को फ़क़ीर खे फुल्को ॾेई वई। ईअं कोन थी पुछे हेॾा 2 ॾींहं छा में लेट थियो, पहिरीं त पंहिंजूं पायूं कढंदी, बिस्किट जीअं तीअं करे आंगुरनि सां ॻीठम, मथां पाणी जो गिलास पीतो, 5 मिंट वरी चांहि जो कोप अची अॻियां रखी छॾे हली वई रंधणे में। मुंहिंजो जया प्लीज़ है ना मूंसां न ॻाल्हाइजो, ये जिन तोसां न ॻाल्हाईंदे ॿिए पाड़े वारनि सां नहीं ॻाल्हाईंदुसि छा, ऐं हुननि सां ॻाल्हाइण किथे थी तूं। चई बस वही हली रंधणे में, मां चांहि बांहि पी वरी अंदरि वियसि रंधणे में पटाइण मनाइण, छो जो मनाइण ज़रूरी हो। 4 ॾींहंनि खां पोइ वरी मुंहिंजो 20 ॾींहंनि जो टूर हो, माना इहा वरी रोज़ साम्हूं वरी लंबो टाइम हले त वरी पोइ चांस वधी वेंदा आहिनि न तलाक बलाक जा। मां टेंशन में अची वियुसि, वियोसांसि रंधणे में जीअं वञी ईअं ॻिची माना चेल हीअं करे भॼी वई ॼण को रावण को आयो हुजेसि को अपहरण करण। ए जिन करे छा थी, चैमान मूंसां न ॻाल्हायो, ठीकु आहे मां सनानु पाणी करे वेही रहियसि, टीवी हेठि ॾिठी, 2 कलाक खां पोइ रोटी तयारु कई, रोटी थाली हणी वई करमनि में, रोटी खाधी राति जी पर ॾिसे न पई, छो जो टेंशन इहा हुई न, आख़िर आहे त अर्धांगिनी न, भला हीअ बि लाॾ कंहिंसां कंदी, रुगो हिकु दफ़ो रुगो मञी वञे न, बसि हाणे उहा टेंशन हुई। अदा रात जो नेट 11:30 बजे भाउ वॾे खे फोन कयमि जयपुर, मुंहिंजो भाऊ ये जया सड़ी वेठी आहे, मां छा कयां, कुझु आइडिया ॾियो। थी मां छा कयां, लोड़, अरे अदा लोड़ियां त मां ई पियो तोखां पियो लोड़ायां छा, पर तोखे जो फोन कयो आहे त सलाह त ॾे। चई मां छा सलाह ॾी, मुंहिंजो सलाह तव्हां ई ॾेई सघंदा, मूंखां 6 साल वधीक तव्हां लोड़ियो आहे, 6 साल अॻु मूंखां पढ़ियो। चई पोइ भला रोटी, मुंहिंजो रोटी त ॾे पई न, चई बसि पोइ राज़ी थी वेंदी, मुंहिंजो उहो कीअं, चई आइडिया अथई, सुबुह नाश्तो कराईंदी, मुंहिंजो हा, चई नाश्ते ते भले गॾ जी लिड तरे ॾिनई न, बस तो रुगो उनजी साराह कजां, छो जो मायुनि खे साराह ॾाढी वणंदी आहे। मुंहिंजो हा इहा त मूंखे बि ख़बर आहे, हिकु दफ़ो रुगो साड़ीअ जी साराह कई मां, मुंहिंजो चया छा त साड़ी में छा त दुल्हन पई लॻी, चया मूंखे त अॼु शादीअ वारो ॾींहुं यादि अची वियो, भॻवान कसम कार मां लही वरी घिड़ी वई अंदरि, आईने जे अॻियां 20 मिंट ताईं केॾी महिल पल्लू हितां पुठियां हीअं करे गुजरातियुनि वांगुरु ॾिसे, केॾी महिल हितां हीअं ॾिसे, केॾी महिल मथे ते रखी ॾिसे। 2 कलाक खां पोइ आई माई, सुख सुबुह थियो, मां त सनानु पाणी करे ऐं घोट पी थी अची वेही रहे सोफा ते, 5 मिंट खां पोइ जंहिं नाश्तो खणी आई, नाश्ते में त 2 कोकियूं हुयूं, पर कोकियूं अहिड़ियूं भलियूं छा अलाह, पिंक कलर जूं, सुपक थींदियूं आहिनि कड़क पिंक कलर जूं, उहे बि घीअ में ॼण को तरे खणी आई, उन में बसर, साओ मिर्च, कारो मिर्च पियल, ख़ुशि थी वियुसि। मूं त टुकरी भञी विधी वात में कोकीअ जी, 2 कोकियूं हुयूं, हेॾो सारो खीर जो गिलास, भई गॾो पे गॾो मरी पए, मूं ढुक भरियो हुन में खीर मां, ऐं मूं त रड़ कई, मुंहिंजो वाह चया छा त कोकियूं ठाहियूं अथई, हराम जो को असर पएसि, रंधणे में ई अंदर ही पई हुई, ॿाहिरि ई कोन निकिती। ॿियो टुकुर खाधो, वरी रड़ कई, मुंहिंजो चया कोकियूं त किथां तूं इहा डिजाइन सिखी आई आहीं, सॼी कोकी पूरी थी वई, पर चंदी हराम जो को नांगण का ॿिर मां ॿाहिरि निकिरे। ॿी कोकी खाइण शुरू कई, हीअ त को ॼण कोके वांगुरु अंदरि रंधणे में टुंबजी वई, ॿी कोकी खाइण शुरू कई, मुनी कोकी पूरी थी वई, साराह कंदे कंदे मूंखे छाला पइजी वात में, पर हूअ माई न निकिरे। नेठि आख़िरी टुकुर बचियल हो, मुंहिंजो परमानंद भॻवान खे यादि कयमि, मुंहिंजो लाल साईं दाहो थी माही परचाए दे, हीअं तुंहिंजा ई मेला पियो करे अचां, मज़बूत टुकरी विधी। मूंखे ख़बर आहे मायुनि खे पेका ॾाढा वणंदा आहिनि, हा हक़ीक़त अथव, हाँ मां तो मर्दन के चैलेंज कंदो आहियां, भई कॾहिं बि भुल में तव्हां पंहिंजी घरवारी खे 4 ॾींहं रोटी न ॾिजो, कोन पुछंदव, छो जो उहा के खानदानी घर जी धीउ आहे, के खानदानी घर जी नुंहुं आहे। 4 चंपा हणजोसि, कॾहिं बाफ़ ॿाहिरि कोन कढंदी, छो जो उहा न्याणी के खानदानी घर जी धीउ आहे, के खानदानी घर जी नुंहुं आहे।
चार गारियूं ॾिजोसि पर वरी बि कॾहिं बाफ़ ॿाहिरि कोन कढंदी छो जो उहा न्याणी के खानदानी घर जी धीउ आहे के खानदानी घर जी नुंहुं आहे पर भुल में बि चैलेंज वारी ॻाल्हि अथव भुल में बि मां त चवां थो कॾहिं बि उनजे समूह उनजा पेका न कढिजो हा न त ख़बर पइजी वेंदो उहो कहिड़नि खानदाननि जी धीउ आहे छो जो मूं त लोड़ियो आहे न हा 35 साल गुड़ जी ख़बर ॻोथरीअ खे त हाणे मूंखे ख़बर आहे माई खे पेका वणंदा आहिनि पोइ यकदमि रड़ करे चयोमांसि आख़िरी टुकड़ी विझी वियो आहे त मुंहिंजो जय सच ॿुधाए कंद वॻी कोकियुनि जी रेसिपी तुंहिंजी मम्मीअ ॿुधाई हुई न तॾहिं बि कोई असर न रंधिणे मां ॿाहिरि ई न निकिरे मुंहिंजी नज़र रंधिणे ते टिकी पई हाणे आख़िरी टुकड़ी बची हुई भॻवान जो नालो खणी उहा आख़िरी टुकड़ी विधी वात में ऐं पोइ त चयोमांसि मुंहिंजो जे हाणे कुझु बि चयो कोकियूं अहिड़ियूं भलियूं ठाहियूं अथई कंद बॻी अॼु सद पई थिए त जिन हथनि सां ई कोकियूं ठहियूं आहिनि उन्हनि हथनि खे जंहिं मां चुमण थो चाहियां मां उन्हनि हथनि खे किस करण थो चाहियां ईअं चयमि त ॾिसां ढिंग निकिरी आई ॿाहिरि रंधिणे जे गेट ते बीठी मूं ॾे निहारी थोड़ी मुस्कुराई तो बस पोते एडी खुशी पई थे जन बुढ़ापे में पुट जणे हुजे भगवान कसम ठरी पियस वरी मुझे पासे में अची बीठी चई हेडा हेडा ता मुझा हथ ता चुमण चायो मुझो हा जया जी ही हथ ता चुमण चायो हा जया भाई भरे चंदीअ जेको चंपो आयो भगवान कसम फरास वांगे विछाए जी सोफे ता जी किरियस पट ते गिटे ते हथ अची त मुके चंपो छो आयो मुने को नालो खयो जा मुको गार गंद कई कोने मुको मार कोट कई हिन मुके चंपो छो आयो पर पुछी त न सका ना वरी बियो चंपो लगी बस गिटे ते हथ रखी वेठो योस हिन छा के बई पंहिंजा हथ चेल ते ॾेई ची गुडीअ जा मूड़े तो के छा छा न ठाए खारायो जेके पेकर मां 500 खन आइटम मां सिखी आई हस ठाइण वो सब हिक हिक आइटम ठाए तो के खाराई अड़े खाधी है कि न हां जया टीपू वाहड़ी जा पुट बियो त ठयो जेको न जानंदी हस वरी पाड़े वारे जो रत पी 900 खन आइटम उनन का सिखियस उहे मु तो के ठाए खाराई अड़े खाधी है कि न हां जया टीपू बू साटियल कदे अग में 35 सालन में कदे को सारा जाके ब भुणका न बूथ मां बाहर कढाई हाँ अजर को पाड़े वारी बको क्यों नहीं भैया तो उनजा हाथ चुमने मुखे केड़ी खबर त यो बुखार पाड़े मां निकरी आयो इने करे चने भाई घर वारी सां त पंगो न वठनो डॉक्टर साहब ताके मु 3 दफा समझाए चुको